बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों साथियों, जीए सिंध। उमेद त तव्हां ठीकु हूंदव। हीउ जेको सिंध में धाड़ेल इशू आहे, इन इशू खे तमामु घणा माण्हू सम्झंदे बि न सम्झी जो मुज़ाहिरो कनि था। पढ़ियल गढ़ियल माण्हुनि जो रद्दअमल रिएक्शन वारो आहे, लकान खां मुतासिर थियनि था। जेकॾहिं को माण्हू कंहिं महिल बि धाड़ेलनि जे तरफ़ां तशदुद थियल तस्वीर ॾिसे थो, ज़्याती ॾिसे थो, त फिलफोर जेको आहे हू फौरी उन ते पंहिंजो कमेंट करे थो। दरअसल ॻाल्हि इहा सम्झणु खपे त हीअ धाड़ेल जेके पैदा कया विया आहिनि तारीख़ जे तसलसुल में हर दौर जे हाकिमनि या पंहिंजे जबर जे करे, जारियत जे करे रद्दअमल में माण्हू धाड़ेल पैदा थिया, या रियासती गुमाश्ता तयारु करे उन्हनि खे धाड़ेल जो किरदारु ॾिनो वियो त जीअं सिंध खे तबाहाली में पुॼाइनि, सिंध खे बर्बादु कनि, लुटफुर में आसानी थिए, हक़ीक़ी नंढियूं नंढियूं मज़ामतूं तहरीकूं उन्हनि खे कुचलण में उनजा साथारी थियनि, त इहो कमु वारे वारे सां जारी आहे। अॼु जे धाड़ेलनि जी जेका सूरत हाल आहे उहा थोरी बदतर आहे। मां त केतिरा दफ़ा चई चुको आहियां त मक़ामी सित जा जेके बि धाड़ेल नंढा नंढा टोला आहिनि, उन्हनि खे कंहिंखे DSP जा कार्ड हूंदा आहिनि खीसे में सफ़ारशी, किन खे मक़ामी जेके एजेंसियूं आहिनि मुल्क जूं, पोइ ISI हुजे, MI हुजे, IB हुजे, जेके बि एजेंसियूं हुजनि, उन्हनि जे सूबेदारनि, कैप्टननि ऐं इंस्पेक्टरनि जा कार्ड हूंदा आहिनि। इन तरीक़े सां उहे सॼो कंदा आहिनि। उन्हनि खे हथियार केरु थो पुॼाए, क़बाइली इलाइक़नि मां, अफ़गानिस्तान मां हथियार अचे थो, उहो केरु थो पुॼाए, इहे बि सभु ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं अची चुकियूं आहिनि। त हाणे सुवालु इहो आहे त जेका बुनियादी सम्झ जी ॻाल्हि आहे उहा इहा आहे त हीअ सिंध जे मथां हिकिड़ी तमामु तबाहकुन सूरत हाल मड़ी वई आहे। हाणे इहो आहे त हिकिड़ो तरीक़ो इहो आहे त तव्हां वेठा हंबोशूं हणियो, फेसबुक ते लिखो, को गारियूं ॾे, को वाह वाह चवे, को कीअं करे, को मलामत करे, को ख़ुशि थिए। इन तरीक़े सां तव्हां पंहिंजी बाहि कढो ऐं ॿियनि खे जवाबदार ठारायो। ऐं ॿियो इहो आहे त हिन जो संजीदा हल, इहा हर सूरत में ॻाल्हि सम्झणु खपे त जेकॾहिं एजेंसियूं या मुल्क जी रियासत इन्हनि खे सपोर्ट करे पई, सिंध हुकूमत उनखे सपोर्ट करे पई, त उन्हनि जी वाग जेका आहे हर सूरत में उन्हनि जे क़बाइली सरदारनि जे हथ में आहे। हीअ जेके बि ग्रुप ऐं टोला आहिनि, शिकारपुर में हुजनि, घोटकी में हुजनि, कंदकोट कश्मीर में हुजनि, जैकाबाद में हुजनि, जंहिं बि ज़िले जे कच्चे जे इलाइक़े में हुजनि, उन्हनि जा हीअ पंजाब सां यको ॻंढियल इलाइक़ो आहे, हुन पासे बलूचिस्तान जो डेज़र्ट एरिया आहे। हीअ सभु पंहिंजो पाण में ॻंढियल आहिनि ऐं उन्हनि जूं वागूं सरदारनि जे हथ में आहिनि। ऐं सरदारनि जे इशारे ते, उन्हनि जी आशीर्वाद सां, उनजे तहफ़ुज़ में सभु कुझु थिए थो। मुआशी इंट्रस्ट उनजा साम्हूं आहिनि, तव्हांजे साम्हूं आहिनि। हज़ारे एकड़ कच्चे जी विर्जिन लैंड आहे, उन्हनि जा फसल, उन जूं पोखूं, उन्हनि जा कब्ज़ा, उनजो काठ कटाई, उतां जी मच्छी जो ॿिज, इहो करोड़े अरबे रुपयनि में इहो त उन्हनि जो धंधो जारी आहे। ऐं अॻुवाए बराए तावान जी जेका बि लहर हले पई, ॾिसो था तव्हां 3 सालनि जो मासूम ॿारु महफ़ूज़ कोन्हे, औरत महफ़ूज़ कोन्हे, 80 सालनि जो कुराड़ो महफ़ूज़ कोन्हे। इंतिहाई तज़लील आमीज़ ऐं तोज़ीक आमीज़ हुननि जी रवश जेका उन्हनि सां मग़रबियुनि सां इख़्तियार कई पई वञे। हाणे सुवालु इहो आहे त इहो कमु हुकूमत जो आहे। मुराद अली शाह वज़ीर आला इहो 3 दफ़ा अची वेठो आहे कुर्सी ते। आसिफ अली ज़रदारी साहिबु जेको आहे उहो सदारती महल में वेठो आहे। बिलावल भुट्टो जेको असांखे फ़लसफ़ा थो ॿुधाए त हीअ तालिबान का, हीअ नेटो का असला आहे, हीअ फलाना आहे। त बाबा तव्हां हुकूमत कहिड़े कम जी आहे, हीअ IG कहिड़े कम जा आहिनि, रेंजर्स हेतिरनि सालनि खां सिंध में वेठी आहे, इहा कहिड़े कम जी आहे जो उहा का एडवांस नथी थिए। ऐं तव्हां त सभु माण्हू ख़ुशि में आहियो, दादा धाड़ेलनि जे मुक़ाबले लाइ कल्पर अची विया आहिनि, ऐं जेको इन ॻाल्हि जी रुकावट जी ॻाल्हि थो करे या ग़लति थो सम्झे, उनखे चओ था त हू धाड़ेलनि जो साथारी ऐं एजेंट आहे। कल्परनि जो छा मसइलो? कल्पर धाड़ेल खे ख़तमु करे सघंदा? हिकिड़ो क़बाइली टोलो जंहिंसां पुलिस बि हुई, रेंजर्स बि हुई, बख़्तरबंद गाॾियूं बि हुयूं, चेन वारियूं APCs बि हुयूं, हुननि खे पंहिंजे रद्दअमल में, पंहिंजे राज में चङो मुड़ुसकंद खणण लाइ 2-4 बेगुनाह शरनि खे मारे ऐं नारा हणी, हवाई फायर करे ऐं वञी पंहिंजे ॻोठ विहणो, उन्हनि जो धाड़ेल जे ख़ात्मे सां हुनजो कहिड़ो कमु? छो जो इतां ई सुई जे इलाइक़े मां, क़बाइली इलाइक़नि मां धाड़ेलनि खे हथियार पुॼाइनि था, हिननि जा एजेंट ई उन्हनि खे गोलियूं पुॼाइनि था। त इन करे मुंहिंजा भाइरो दोस्तो,
हिकिड़े मसइले जो हल करण जो सिधो रस्तो इहो आहे त ही हुकूमत जी ज़िमेवारी आहे त माण्हुनि जे जान माल इज़त जी तहफ़ुज़ करे। जेकॾहिं हुकूमत नथी करे सघे त पहिरियों कमु इहो आहे त हुकूमत क़बूल करे असीं नथा करे सघूं, हुकूमत इस्तीफ़ा ॾे। जे नथी करे सघे, नथी इस्तीफ़ा ॾे, बेशर्माई सां वेठी आहे, त पोइ उन्हनि जो घेरो करणु खपे, उनजे ख़िलाफ़ु सियासी तहरीकुनि खे मुंज़िम थियणु खपे, अवाम खे, माण्हुनि खे, सॼी सिंधी समाज खे रोडनि ते अचणु खपे ऐं मज़मत ऐं मज़ामत थियणु खपे जो हिननि खे गोॾनि ते टुकण ते मजबूर थिए। ही सभिनी सरदारनि खे MP MNA ठाहियो वेठा आहिनि ऐं उन्हनि जेके बि उहे अफेक्टेड एरिया आहिनि उते वोट ई न थींदो, पोलिंगूं आज़ादु हूंदियूं आहिनि, ठपा हणी घटि में घटि 10 क़ौमी असेंबली जूं सीटूं ऐं सूबाई 20 सीटूं जेकियूं आहिनि उहे हिननि जे खीसे में पयूं आहिनि। त पीपल्स पार्टी कीअं चाहींदी त हू पंहिंजा एॾा स्ट्रॉन्ग होल्ड जेके आहिनि उहे ख़तमु कनि ऐं उन्हनि खे जेको नंढा माण्हू 50-100 एकड़नि जो आबादगार को पढ़ियल वकील इन्हनि इलाइक़नि में इन्हनि सरदारनि जो मुक़ाबिलो करे ऐं हिननि खे चैलेंज करे। त ही सियासी मुआशी समूरा मक़सद आहिनि। ऐं ॿियो इहो आहे त सिंध जी मिडिल क्लास जी जेका ग्रूमिंग आहे, कंहिं वटि 50 लखनि कंहिं वटि 2 करोड़ नंढो वॾो कारोबार करे थो, इहो जनरल ज़िया जे ज़माने में शुरू थियो, उन्हनि खे रोकणो आहे त माण्हू पिन ते गुज़ारो कनि, माण्हू ख़ुदरू तौर ते मुआशी तौर ताक़तवर थी करे अॻिते न वधनि। सो इन करे असां इन करे हुआसीं कल्पत तव्हांजा हलिया विया कार्रवाई करे, जिन हंबोश हुयूं त कल्पर धाड़ेल ख़तमु करणु आया आहिनि। हाणे ॾियोमो कल्पत वञी ॻोठु वेठा, हुनजे ख़ानू कल्पर वञी पटको ॿधो पंहिंजी जो सूर्य जो शरण जो सरदार साहिबु, उहो वञी कल्परनि वटि माफ़ी वठी ऐं पंहिंजा 2 गुना बख़्श करायो। अवाम कहिड़े आज़ार में, जेकॾहिं धाड़ेल 5 हूंदा, शरण जो एॾो वॾो कबीलो आहे, उन में 500 धाड़ेल हूंदा, त जेके ही 50,000 लख जेको शर कबीलो आहे या शरण जा माण्हू, उन्हनि बेगुनाह माण्हुनि ॾोह कयो आहे त उन्हनि जी औरतुनि खे हिरासां कजे, उनजे ॿारनि खे हिरासां कजे ऐं ईअं छुड़वाक टोला छॾे ॾिजनि त वञी उनजे घरनि ते फायर कनि। कतई अक़लमंदी न आहे। असांजा मसइला आहिनि, असीं सिंध जा मसइला आहिनि, असां हल कंदासीं। कंहिं अलाउद्दीन खिलजी खे, कंहिं तातारी खे, कंहिं अमन शाह अब्दाली खे हक़ कोन ॾींदासीं त उहो असांजी ज़मीन खे लताड़े अचे ऐं पोइ चए त तव्हांखे निजात ॾियणु आयो आहियां। ऐं असीं 6 करोड़ बाशऊर इंसाननि जी क़ौम जेका उहा मरी फना थी वई, ख़तमु थी वई। असां में का बि गैरत कोन्हे, को बि हल कोन्हे। हींअर STP कंदकोट कश्मीर में मुज़ाहिरा करे पई, घोटकी में मीरपुर माथेले में मुज़ाहिरो कयो आहे, जैकबाद में मुज़ाहिरो कयो आहे। केतिरा इहे फेसबुक जी दानशुबर ऐं जेके वॾा सिंधीअ दर्द में मरी था पओ, वॾा कसीदा पिया लिखो, केतिरा माण्हू तव्हां विया अमली तरह उन मुज़ाहिरनि में शामिलु थियण माण्हुनि सां यकजहती लाइ, ऐं केतिरनि माण्हुनि हिन खे फेसबुक ते जेको सो सपोर्ट कई इख़लाक़ी तरह। इन कम में न, जेको हक़ीक़ी माण्हू कमु कंदो उनखे सपोर्ट कोन कबी, उनखे लोहिबो, उनजे किरदारनि खे ख़राबु कबो, हक़ीक़ी क़ौमी तहरीकुनि खे नीस्तो नाबूद कबो। बाक़ी बेवा औरतुनि वांगुरु पार कढी ऐं रोदाली माइनि वांगुरु पार कढी रोइबो, क़ौम खे ॿुधाइबो त क़ौम ग़रक़ थी विया, सियासी लीडर मरी विया, हाणे सिंध में कुझु कोन बचियो आहे, हाणे बसि सभु ख़तमु, बसि सभु हलियो क़बर में। त मुंहिंजा भाइरो दोस्तो नौजवानो, ही हिकिड़ी लानत आयल आहे जेका रियासत ऐं हिननि सभिनी जी रिथाबंदी सां आई आहे। सरदार, पीपल्स पार्टी जी हुकूमत, उन्हनि सभिनी जी सलाह मसलत सां सिंध खे हिन अज़ाब में धिकियो वियो आहे। ऐं ही अॼु जी कान्हे, ही गुज़िरियल 20 सालनि खां, पर 20 साल अॻु में ढरी हुई, हिकु 2 माण्हू अॻुवा थींदो, रोडनि तां भुंग वठी उन्हनि खे छॾे ॾींदा। पर ही जॾहिं खां कच्चे जे इलाइक़नि खे महफ़ूज़ पनाहगाह ठाही वई आहे, उनखां पोइ हिकिड़े तसलसल सां जारी आहे। सो इन करे मां चवणु चाहियां थो तव्हां सभिनी दोस्तनि साथियुनि खे, मां पंहिंजे तकलीफ़ आर्ज़े जे करे पंहिंजे इलाज जे सिलसिले में आहियां। मां बि जल्दी अचिणो आहियां। तरक़ी पसंद पार्टी का हिकु पार्टी जी, हिकु फ़र्द जी कोन्हे, हज़ारा दोस्त साथी कारकुन सरगर्म आहिनि, सॼी सिंध सरगर्म आहे। उन में दोस्त पंहिंजी जदोजहद खे मरहलेवार जारी रखी पिया अचनि। असां सिर्फ़ु इहो चवणु था चाहियूं त छो न सभु गॾिजी यक आवाज़ थी असां निकिरूं। मां ईंदुमि ऐं मां ज़रूरु इन सॼे इशू खे, सिंध जा मन खे प्रायोरिटी ठाहे खणंदुमि। बाक़ी दोस्तनि जा मैसेज अचनि पिया, साईं प्रिया कुमारी लाइ ॻाल्हायो, त मां प्रिया कुमारी लाइ सिर्फ़ु इहो चवणु थो चाहियां त असांखे हिकिड़ो तलख़ तजुर्बो आहे डॉक्टर निमरता जे क़त्ल जे वक़्तु। असां 3 महीना पूरी सिंध में तहरीक हलाए सॼी इंसान खे सोढ़ो कयोसीं। FIR कटाइण लाइ मां पाण वियुमि।
त उन जे बावजूदि उन जा वालदेन आख़िरी मरहले ते हथु कढी विया त असांजी छोकिरी कुदरती मरी वई आहे। हाणे असीं चऊं था प्रिया कुमारी न्याणी असांजी आहे, मासूम न्याणी ॿारड़ी आहे, जंहिं बि उनखे खयों आहे, यकीननि जिन ते मालिक इशारा कनि था, पर उनजो वालिद उनजी वालदा खुलेआम इन्हनि शाह साहबनि जा संगरार जे सैदनि जा नाला नथा खणनि। उहे हिमत कनि, नालो खणनि, प्रिया कुमारी जी FIR गुमशुदगी जी या क़तल जी उन्हनि सैदनि जे नाले दाख़िल कराई वञे, उनजा वालद तयारु थियनि, असीं पूरी सपोर्ट ॾियण लाइ तयारु आहियूं। ऐं पोइ तव्हां ॾिसो त तरक़ी पसंद पार्टी ऐं सॼो सिंध जो बाशऊर माण्हू जेको आहे उहो रोडनि रस्तनि ते निकिरी इन्हनि अगवा में मुलवस माण्हुनि खे हथकड़ियूं हणाए जेल ताईं पहुचाए थो या नथो पहुचाए। बाक़ी हाणे नुमाइशी आहे तरीक़ो सिंध में 2 ॾींहं रो, 3 ॾींहं रो, 5 ॾींहं रो, वॾा तव्हां लेख चाढ़ियो, पोइ हीअ कयो, पोइ सिंधिया सजण करे पाण खे पेश कयो, को इनकलाबी, को मां इनकलाबी, को चीगवेरा, को हुशूशीदी थियो ऐं ॻाल्हियूं कयो, पोइ वरी विसारे छॾियो। रुगो गारियूं, रुगो पिटको, रुगो इहो जेको मस्ती पंहिंजो पाण खे मुतमिन करण वारियूं ॻाल्हियूं, इन सां सिंधिया मसइला हल कोन थींदा। सिंध हिकिड़ी संजीदा सियासी पेशरफ़्त जी ज़रूरत आहे ऐं सिंध खे पेशकदमी जी ज़रूरत आहे। इन लाइ संजीदा सियासी किरदारनि जी ज़रूरत आहे। असां उहो करणु चाहियूं था, पर बदकिस्मती सां असांजो जेको सिंधी समाज आहे, जेको नारेबाज़ समाज आहे, जेको छुड़वाक समाज आहे, जेको नंढनि ख़सीस मफ़ादनि जे लाइ जिस्तजू में मसरूफ़ आहे, जेके हुकूमती एजेंट आहिनि, हुकूमती पघारदार आहिनि, रियासत जा टाउट आहिनि, उहे सभु पंहिंजे इन धंधे सां लॻियल आहिनि त सिंध में हक़ीक़ी सियासी ट्रांसफॉर्मेशन न थिए। सो मुंहिंजा साथी, मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, हिन अज़ाब जे मुंहं खे, धाड़ेलनि जे अज़ाब खे पाण खे गॾिजी मुंहं ते ॾियणो आहे। पाण खे जेको प्रेशर पैदा करिणो आहे, SPs, DSPs, DIGs, IGs, वज़ीर आला, उन्हनि हक़ीक़ी ज़िम्मेवारनि जे ख़िलाफ़ु प्रेशर डेवलप कयो त जीअं शर्मिंदो करे हुननि खे ख़्वार करे ऐं हुननि खे मजबूर करे इन्हनि धाड़ेलनि जे ख़िलाफ़ु कार्रवायूं करायूं ऐं सिंध खे इन दोज़ख मां निजात ॾियारियूं। मां तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां, तव्हांजे गौर जो, तव्हांजी दिलचस्पी जो ऐं मुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधण जो। सिंध ज़िंदाबाद, इनकलाब ज़िंदाबाद, क़ौमी जदोजहद ज़िंदाबाद। महिरबानी।